मौजूद आहियां जिते अॼु गुलाम अली क्लब पारां ऑल पाकिस्तान शूटिंग बॉल टूर्नामेंट रखाई वई आहे जंहिंमें पंजाब जा टीमूं ऐं सिंध जूं टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि। हिन जो महिमान ख़ासि MP गुलाम कादिर चांडियो ऐं PP ज़िले नवाबशाह जो सदर सालिम ख़ान ज़रदारी आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त वधीक ई हिन टूर्नामेंट जे बारे में छा था ॿुधाइनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट असांजे MP गुलाम कादिर चांडियो साहब ऐं असांजे जनरल सेक्रेटरी शहीद बेनज़ीर आबाद ज़िले डिस्ट्रिक्ट जा जेके उहिदेदार असांजे जनरल सेक्रेटरी साहब हिते आया आहिनि, शुक्रियो अदा कयूं था। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादि में ऑल पाकिस्तान टूर्नामेंट थी रही आहे। सो जेके बि दोस्त आहिनि सभिनी दोस्तनि निहायत शुक्रगुज़ार आहियूं, ख़ासि करे जेके असांजा दोस्त ॿाहिरां आहिनि सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। टूर्नामेंट हुई मोहतरमा जे नाले सां हुई ऐं हीअ ॻोठाणे इलाइक़े में अगरि थिए थी त हीअ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं हिन मां पंहिंजो ॿई टीमूं बहितरीनु मुज़ाहिरो कयो ऐं यकीन कयो त वाक़ई इहा गेम ॾिसी दिलि ख़ुशि थी, छो जो सकरंड जे ॿाहिराड़ी जे इलाइक़े में अहिड़ी अगरि गेमूं थियनि त माहौल सुठो पैदा थींदो ऐं सुठे माहौल जे हक़ में ई असां दोस्त चाहींदासीं त अहिड़ियूं गेमूं थींदियूं। छाकाणि नंढे लाइक़ु बि असां इहा रांदि खेॾी आहे पाण। हुन वक़्त जी रांदियुनि में अॼोकी रांदियुनि में घणो फ़र्क़ु आहे। मूंखे इंतिहाई ख़ुशी पई त ॿई टीमूं मज़बूत आहिनि। हिकिड़े पासे तजुर्बेगार खिलाड़ी नाले पुनू आहे, ॿिए पासे नौजवान में टैलेंट मूंखे वधीक नज़र पियो अचे। तंहिंजे करे असांखे खपे असीं हिन रांदियुनि खे हथी ॾेई करे सेहतमंद माहौल ठाहियूं त उहो वधीक बहितर आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी यादि में जेको हिते टूर्नामेंट रांदि रचाई वई आहे ऐं साईं जेको असां हाजी आला बशीर लाखो साहिब खे रईस नूर रहमान लाखो साहिब खे ऐं सॼी बिरादरी खे जस्ट पेश थो कयां जो हिते ॻोठनि जे हिसाब सां हिकिड़ो उन्हनि हिकिड़ो ज़बरदस्त मौक़ो फ़राहम कयो आहे जंहिंमें असां सभई जेको आहे सो दोस्त हिते एंटरटेन कयूं पिया, ॻोठ वासी इलाइक़े वासी एंटरटेन कनि पिया ऐं ऑल पाकिस्तान जा वॾा तमामु रांदीगर उहे हिते घुराए विया आहिनि जीअं हिन ॻोठ जा माण्हू ऐं इलाइक़े जा माण्हू एंटरटेन करे सघनि। यकीनन ही हेल्दी एक्टिविटी आहे। ये पाकिस्तान की सुपर 4 टूर्नामेंट थी, पाकिस्तान के अच्छे खिलाड़ी आए हुए थे। ये मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उनकी याद में ये लाखों मोरों में खान मोहम्मद लाखों भाई ने करवाए हैं, तो बड़ी अच्छा टूर्नामेंट हुआ है और हमें खेलने का भी बड़ा मज़ा आया है। और जितने शौकीन आए थे, बड़े ज़्यादा शौकीन आए हुए थे, तो उन्होंने बड़ा एंजॉय किया है। कैमरामैन आक़िब रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान TV न्यूज़ सकरंड।